नाज़रीन, कुंभ में इंतजामिया की नाअहली सबब शहर खंडरा जो ॾेख ॾियण लॻो आहे। रहवासियुनि तक जे चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई त शहर जी मालिकी कई वञे। वधीक तफ़सील सावल गाहे जी हिन रिपोर्ट में। कुंभ शहर चूंडियल नुमाइंदनि ऐं टाउन इंतजामिया जी बेध्यानी सबब खंडरा जो ॾेख ॾियण लॻो आहे। शहर जो मुख्य कुंभ नवाबशाह रोड ड्रिके अरसे खां ज़बून हाल बणियल आहे। बरसात जी मौसम में कुंभ नवाबशाह रोड मुसाफ़िरनि समेत शहर जे दुकानदारनि लाइ पिण तकलीफ़ जो सबब बणियल आहे। टाउन चेयरमैन मूजिब त कुंभ नवाबशाह रोड ठहिराइण हुन जे वस जी ॻाल्हि नाहे। शहर जा अक्सर पाड़ा हुसैनी कॉलोनी, शहबाज कॉलोनी, तमरानी महला ऐं बेनज़ीर कॉलोनी समेत अक्सर पाड़नि जूं नालियूं ऐं घिटियूं गंदे पाणी हेठि आहिनि, जंहिं करे शहर अंदरि बदबू पखिड़िजी रही आहे। आवाज़ न्यूज़ पारां राब्तो करण ते टाउन चेयरमैन चयो त टाउन ऑफिसर बाअसर आहे, नौकरी न पियो करे ऐं सफ़ाई वारो अमलो घटि ऐं सिफारिशी सिस्टम हुअण करे शहर जी सफ़ाई न पई थिए। शहरनि जो चवणो त सफ़ाई वारो अमलो बाअसरनि जी औताकुनि ऐं बंगलनि ते कमु करे थो। शहर जो को बि वाली वारिस न आहे। ॾाढी असांखे बदबू थी अचे, बीमार बि थी पिया आहियूं। ॾाढो हे रोड अध में छॾियो वियो आहे, अलाए कंहिंजे करे छॾियो वियो आहे, अलाए को तकरारी मामिलो आहे, अलाए या छा आहे, ख़ुदा बहितर थो ॼाणे। असां बि बस वारनि खे ॾाढो चयो आहे, पर कोई बि असांजो तदारक को नथो करे। घरनि में पाणी आहे, ज़ुल्म आहे, मींहुं वसे थो, किरूं था, मरूं था, ज़ुल्म आहे साईं, ॾाढो किना पाणी जी नेकर आहे ई कोन साईं। सफ़ा बेनज़ीर कॉलोनी जो हेॾो रोड ॾिसो या हे मुंहिंजे पोयों ॾिसो, ॿई पासा हिते सम्झ में कान थी अचे त जेको इंतज़ामिया जी नाअहली खणी चऊं या ॿी का वजह आहे या हे ग़रीब हेॾे ग़रीब आवाम रहे थी, उन्हनि जे करे असां त वस वारनि खे इहा ई अपील कंदासीं त ख़ुदा हर हिकु मोहल्ले खे हिकु जहिड़ी नज़र सां ॾिसो। शहर किन लॻो पियो आहे, जेको अचण वञण सां आवाम खे वॾी परेशानी आहे। हे घिटियूं बि आहिनि, उहे बि सफ़ा बेकार लॻी पियूं आहिनि। कुंभ जी का तालुबात नथी करी वञे। त हर महीने, हर 15 ॾींहं 10 ॾींहं पैसा ॾेई पोइ था सफ़ाई करायूं। नालियूं जेके आहिनि ओवरफ्लो थी घरनि ॾे वापसि थी वञनि। चेयरमैन साहब खे चई थकिजी पिया आहियूं। चेयरमैन साहब हेॾां ॿुधी ऐं हेॾां कढी थो छॾे। इहे नालियूं वापसि असांजे घरनि ॾे थियूं वरी उबतियूं वहनि।